मुसलमानन में अची वई आहे नौके खंजरी, ही ट्रपड़ आहिन त बचंदी कान का हिकड़ी ज़री, ही ट्रपड़ आहिन त बचंदी कान का हिकड़ी ज़री। मग़रिबन इग़वा सां हिन क़ौम खे वेढ़ायो, मग़रिबन इग़वा सां हिन क़ौम खे वेढ़ायो। यूरोपन जातो त आहे क़ौम मुस्लिम थी चरी, ही ट्रपड़ आहिन त बचंदी कान का हिकड़ी ज़री। मुसलमानन में अची वई आहे नौके खंजरी, ही ट्रपड़ आहिन त बचंदी कान का हिकड़ी घड़ी। दीन खे टुकरा कयो आ मौलविन जे इख्तिलाफ़, दीन के टुकरा कयो आ मौलविन जे इख्तिलाफ़। हर कहीं के पंहिंजे मज़हब जी गिचीअ में गोथरी, हर कहीं के पंहिंजे मज़हब जी गिचीअ में गोथरी। ही ट्रपड़ आहिन त बचंदी कान का हिकड़ी ज़री। दीन जे आहे उसूलन के मुसलमानन छॾियो, दीन जे आहे उसूलन के मुसलमानन छॾियो। था फुरूअन में पई कन क़त्ल गार, था फुरूअन में पई कन क़त्ल ऐं गारत गिरी। ही ट्रपड़ आहिन त बचंदी कान का हिकड़ी ज़री। मुसलमानन जे बचन खे था क़त्ल कन मुसलमा, मुसलमानन जे बचन खे था क़त्ल कन मुसलमा। जीअं यहूदी क़ौम में फ़िरऔन आंदी अबतरी, ही ट्रपड़ आहिन त बचंदी कान का हिकड़ी ज़री। हिते ॾिसो ईरान में अफ़गान में छा पियो थिए, हुते ॾिसो ईरान में अफ़गान में छा पियो थिए। क़ौम मुस्लिम जी लहे थी पाण में छन छिरी, ही ट्रपड़ आहिन त बचंदी कान का हिकड़ी ज़री। मुसलमानन खां वई, मुसलमानन खां वई विसरी हलाकूअ जी हकल, मुसलमानन खां वई विसरी हलाकूअ जी हकल। बाहि पई बगदाद में आहे ॾिसो बीहर बरी, ही ट्रपड़ आहिन त बचंदी कान का हिकड़ी ज़री। ही ट्रपड़ आहिन त बचंदी कान का हिकड़ी ज़री। छा यज़ीदी दौर तोखे यादि नाहे ऐं ज़लील, छा यहूदी दौर तोखे, छा यज़ीदी दौर तोखे यादि नाहे ऐं ज़लील। करबला जे कोस में थियो क़त्ल छाहे अकबरी, ही ट्रपड़ आहिन त बचंदी कान का हिकड़ी ज़री। जा ॾिनी तालीम ॾिस क़ुरान ऐं इस्लाम जी, जा ॾिनी तालीम ॾिस क़ुरान ऐं इस्लाम आ। सावई बाक़ी रही तहरीश क़ौमे काफ़िरी, ही ट्रपड़ आहिन त बचंदी कान का हिकड़ी ज़री। आ ख़ुदा हिकु ऐं नबी हिकु, क़िबलो ऐं क़ुरान हिकु। आ ख़ुदा हिकु ऐं नबी हिकु, क़िबलो ऐं क़ुरान हिकु। कलम ए तौहीद हिकु पर मुसलमान गरी, कलम ए तौहीद पर आ मुसलमान गरी। ही ट्रपड़ आहिन त बचंदी कान का हिकड़ी ज़री। मुसलमानन में जॾहिं उख़ुवत हुई इत्तिहाद, मुसलमानन में जॾहिं उख़ुवत हुई ऐं इत्तिहाद। सारे आलम में हुई हासिल उन्हनि खे बरतरी, सारे आलम में हुई हासिल उन्हनि खे बरतरी। जॾहिं खां उख़ुवत महबत ऐं वयो इत्तिहाद वा, तॾहिं खां ज़िलत अदावत ऊद कयो आहे वरी। ही ट्रपड़ आहिन त बचंदी कान का हिकड़ी ज़री। ऐं मुसलमानो ख़ुदारा पाण में पंहिंजा थियो, ऐं मुसलमानो ख़ुदारा पाण में पंहिंजा थियो। काफ़िरन खां मुशरिकन खां बिदअतुन खां थियो बरी। ही ट्रपड़ आहिन त बचंदी कान का हिकड़ी ज़री। इक़्तिदा अरबी मुहम्मद ऐं सचे क़ुरान जी, इक़्तिदा अरबी मुहम्मद ऐं सचे क़ुरान जी। अब्दु चांडियो थो ॾसे राहे ख़ुदा जी रहबरी। ही ट्रपड़ आहिन त बचंदी कान का हिकड़ी ज़री। मुसलमानन में अची वई आहे नौके खंजरी। ही ट्रपड़ आहिन त बचंदी कान का हिकड़ी ज़री।
मेहरान साउंड पनवाकिल अब्दुल समद सन्नी शेख एंड रियाज अहमद 0306 27 43 893।